सुभान तुझी साहिबी अजब निठी सू पन बोली पातार में पाण तारी तू मौला मथा मुंह बुड़ो न लाए में बाज जो सुपत भरिया सुपरी कुपत की न करियो थोरन घणन ॾींहन में माण्हू वञन मरियो साईं तेसी कुर्ब करियो जैसी जेरा आयो जहान में अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलाम अलैका या हबीब अल्लाह अस्सलातु वस्सलाम अलैका या रहमतल लिल आलमीन। निहायत वाजिबुल एहतराम बाबरकत महफिल में शरीक मुअज़्ज़िज़ उलमाए किराम प्यारी जमात सबूरी ये अल्लाह से जो फजल करम जो असां ऐं तव्हां अॼु क़ुरान ऐं सुन्नत जे बरकतुनि खे हासिल करण लाइ यारी शरीफ जे बाबरकत महफिल में अल्लाह अल्लाह जे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रज़ा ऐं खुशनुदी हासिल करण लाइ अॼु हिन हंध ते गॾु थिया इंशाअल्लाह कुछ घड़ियों कुरान सुन्नत जूं बरकतूं हासिल करे बाद में सब गॾिजी धणी दर दुआ लाइ हथ खणंदासीं। शाद रब करीम असां जी तव्हां जी हाज़िरी पंहिंजे दरबार में क़बूल ऐं मंजूर फरमाए। दोस्तों ज़ाहिरी तरह असां तव्हां गॾे जी शहर में वेठा लेकिन ही महफिल अहिड़ी आहे ही गॾिजाणी अहिड़ी आहे ताल्लुक़ उन निस्बत सां जुड़ियो आहे असांजो नबी हयातुन नबी आहे असांजो नबी मेहरबान वफादार नबी आहे। ये समझो त अॼु असांजी तव्हांजी हाज़िरी रहबर रसूलुल्लाह जे दरबार में मिठे जी काट थी रही सरकार पाण मेहरबान आहिनि। इन उम्मीद ते दुरूद शरीफ पढ़ो त अल्लाह जा हबीब असांजा सद बुधन में पिया तो असांखे ॾिसी रहिया आहिनि मोहब्बत प्यार सां गॾिजी पो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। तवज्जो मुसलमान भाव गौर कर फिक्र कर अल्लाह ताला पांजे पाक कलाम कुरान मजीद फुरकान हमीद जे अंदर जेकी असा के हिदायतों नसीहतों जारी कयो उन्होंने हिदायतों नसीहतों मजा एक हीअ बि असा जे हक में नसीहत फरमाए तो कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह वयग़फिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम। सुभान अल्लाह। ऐ मुझा महबूब मिठा ऐ मुझा दिलबर हबीब पांजे उम्मत पांजे जमात पांजे कलमे पढ़न वारन के हुक्म फरमाए मां करीम रब जो मैसेज मुझो पैगाम उन्हनि तोए पहुंचा ऐन फरमाए त जे कदे तव्हां
इन गाल जी उम्मीद रखो था या तवाजी तमन्ना ख्वाहिश आहे त असां जो अल्लाह असां सा मोहब्बत करे ऐं असां सब अल्लाह जा महबूब बणजी वञूं अल्लाह जा महबूब बन जाओ ऐ करीम रब असा जो खताऊं असा जा गुनाह गलतियों कोतायूं असा के माफ करे त पो मुजा सोना हबीब खे बुधाए त हिकड़ो दर थव हिक दग थव फतबिऊनी सब जो सब रहमतल आलमीन हुजूर जी ताबेदारी महबूब खैर फरमाए त मुझे दर ते अचो पंजे नबी सा मोहब्बत कयो पंजे रसूल सा प्यार कयो हुजूर जी इताअत फरमा बरदारी अख्तियार कयो ओ जने तमाम पंजे महबूबा का रहमतल आलमीन कायनात जे सरदार दिलबर हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत गुलामी फरमा बरदारी अख्तियार कंदा त उन एवद में युहिब्बुकुमुल्लाह ओ अल्लाह तवा सा मोहब्बत कंदो व यगफिर लकुम ज़ुनूबकुम जदे अल्लाह मोहब्बत कंदो तदे रब जा महबूब बणजी वेंदो त पो अल्लाह तवा जा गुनाह तवा जो गलतियों तवा के बख्शी दो इन करे जो अल्लाह गफूरुर रहीम वडो मेहरबान करीम रब मेहरबान को मद मेहरबान बख्शी दड़ब आहे और मजा से पोजे को अल्लाह जो महबूब बणियो उन्हनि महबूबन जे हक में हुन जा पंहिंजा फरमान हन पंहिंजा ऐलान हन अल्लाह ताला फरमाए त मुंहिंजा बाना जेके मुंहिंजा महबूब मोहब्बत वारा बणिजी पवंदा लहुम मा यशाऊन इंद रब्बिहिम उन्हनि जो मकाम ही आहे जन्नत में जिते में मां करीम रब का जहड़ी बजे घुरदा मा अल्लाह दी तुम जेड़ी शे मुखो घुरदा जन्नत में घुरदा त मां करीम रब उन्हनि जे सवाल के रद्द न कंदुसे लहुम मा यशाऊन इंद रब्बिहिम सब कुछ उन्हनि के मिलंदो पंहिंजे करीम रब जे दरदा ओ मजा साईं बो अल्लाह जी पाक ज़ात असां ऐं तव्हां के ही हुक्म ॾिनो ऐं खुद पाण चवे थो बाना मुंहिंजी कुदरत मुंहिंजो कानून मुंहिंजो जहान निरालो आहे कुलिल्लाहुम्म मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशा व तंज़िउल मुल्क मिम्मन तशा व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर सुभान अल्लाह मुल्क जो मालिक अल्लाह पंहिंजो हुकुम थो करे जंहिंखे चाहियां जॾहिं चाहियां जेकॾहिं इज़त बख़्शा करीम रब जे दर ते अचण में बंदे खे देर थींदी उन जे परचण बख़्शण में देर आहे ई कान जहिड़े बि तरीक़े सां अल्लाह पंहिंजे बाननि सां महिरबान थिए त पोइ हेठां खां मामिलो मथे हलियो वेंदो आहे हिकु नंढड़ो ॿार छोकिरो वो वार सुन रहो अबो न रहो अम्मा वो न रही हलंदे 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 एक उस्ताद जे खिदमत में हाज़िर थियो साईं मां पढ़ंदुमि मूंखे अल्लाह जो क़ुरान पढ़ाए पढ़ो उस्ताद वट कुरान करीम जी तालीम पढ़ंदे 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 रसूलुल्लाह जी शरीयत सुन्नत दीन सिखंदे पढ़ंदे पढ़ंदे वक्त गुजरियो ज़मानो गुजरियो इनका ज़ाद राह जेके टुकर टोटा के पैसा के पायूं के रुपया के रियाल वे खपी जा दिल में सोचे त दुनिया दौलत ज़र ज़ेवर मोहताज असा उन जा हो असब अज न रहो छा कया निकरी वियो बाहर एक रस्ते ते दंग जे मथा चौक ते निसा मन का मदद मिली पे को सहारो मिली पे त मुजी तालीम मुजी तरबियत मुजो इल्म अना पाए तकमील ते पहुंचे दंग ते अजे बीठो रस्ते ते अजे बीठो थोरो अगते वधियो नजर करे त लखन जो कीमती सोन जो हार पयो आ सुभान अल्लाह
ॾाढो ख़ुशि थियो अलाह तकड़ में राज़ी थियो जंग में लाल कुआर अहिड़ो हीरन जो हार ऐं सोन चढ़िया पिया आहिनि अॻिते वधी हार खणी हथनि में कयईं दिलि ख़ुशि थी पर दिलि में सोचे त जेको उस्ताद वटि पढ़ियो आहे जेको इल्मु सिखियो अथमे उन त मूंखे सम्झायो आहे अल्लाह जो क़ुरान करीम जेको उस्ताद पढ़ायो आहे सोने नबीअ जो दीन सिखियो अथमे उन शरीयत उन दीन जे कानून में ही बि हुक्म लिखियल आहे इन्नल्लाह यअमुरुकुम अन तुअद्दुल अमानात इला अहलिहा व इज़ा हकमतुम बैनन नास अन तहकुमू बिल अदल इन्नल्लाह निअमा यइज़ुकुम बि इन्नल्लाह कान समीअन बसीरा सुभान अल्लाह अल्लाह जो कुरान तो थो ही पराई शया तो जी नाए ये तो वट अमानत अने अमानत में ख़यानत न कजाए या अमानत पंहिंजे अहल तो ही पहुचाए अमीन थी त क़यामत जो ॾींहुं थींदो या अमानत तो के बख़्शिराए जन्नत में वठी माने छा कया ही अमानत वो दिल में सोचे त भला वेहा थी सके तो त इहा अमानत को मालिक थे तो उन्हीं के दिया उते वेही रहियो इन्हीं इरादे सां ही अमानत वारिस ईंदो मालिक ईंदो ये मां उन्हीं तो पहुचाईंदो वेठो आ लखन जो हार आ कीमती ऐं ज़रूरत बि आहे मुस्लमान भा इंतज़ार थो करे बाटू थो ॾिसे तगड़े ॾिहारे थो थोरी देर गुज़री एकड़ो कुराइड़ो पीर सन उम्र दराज साकंदो अचे थो हिन पुछो चाचा केरु हिजे हार काॾे थो वञी जे हार छा थियो थी जे हार लगे तो इन्हीं जो आ कुछ बुधे ही कोन थो वो चाचा छाए हार के चवा हार ये हथ खोले चे हेडे चे इहो ही हार इन्हीं जे तलाश में निकतो आ चे चाचा मुखे भी तो जो इंतजार मां तो जे इंतजार में बीठो आ हार हुन पे कयो त इहो ही हार इन हार जी हिकड़ी अजीब कीमत ऐं जिंदगी आ मोमिनन जी मां हजरत अम्मा आयशा सिद्दीका रज़ियल्लाहु ताला अनहा अम्मा सां बुधाई थी भई त मां पंहिंजे हवेलीअ में पंहिंजे कखन में वेची उन्हीं कखन में उन्हीं हवेलीअ में जंहिंजे ॾिसण लाइ रहमतल लिल आलमीन फरमाए त मंज़ार फिल क़बरी वजबत लहू शफाअती वो घर मुबारक अजब आहे मा बैन बैती व मिंबरी रौदतुम मिन रियादिल जन्ना हुजूर फरमाए वो जो घर मुबारक वो जो मिंबर पाक ए ज़मीन जो विच जेको टुकड़ो ॾिसो था इहो जन्नत जे बागन में जो हिकड़ो बाग आहे उन्हीं घर मुबारक में अम्मा साल बैठी आ सरकार तशरीफ खणी आया त अम्मा साल जे अखन में लुड़क हा सरकार पुछो मोमिनन जी मां ऐ आयशा सिद्दीका छा ॻाल्हि आ दुखारी गमगीन ओ साईं हिकड़ी अमड़ पोड़ी कुरारी आई वा दुखारो रोआरे वई एड़ियूं ॻाल्हियूं ॿुधाए जो अखन में ॻोढ़ा लुड़क रोके न सघी आ पाण फरमायो त कहिड़ी ॻाल्हि कई अथई वा अम्मा आयशा सिद्दीका ॿुधाए थी उनी अचण वाली अमर जी हिकड़ी ॻाल्हि ही कहिड़ी दरूद पढ़ त मां तोखे ॿुधायां सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मदीनतुल मुनव्वर रहमतल लिल आलमीन जी हवेली पाक मोमिनन जी मां हजरत अम्मा आयशा सिद्दीका रज़ियल्लाहु ताला अन्हा जीजल अम्मा साइड फरमाए थी मां मक़बूल मुताबिक पंहिंजे कखन में पंहिंजे हवेली पंहिंजे घर मुबारक में वेठी हुयम हिकड़ी खातून हिकड़ी औरत परदेसियाणी परे पत खां सफ़र करे पुछाए मुझे पाक हवेली में तशरीफ वठी अचे वेठी पुछो मास अम्मा कर खबर
मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं बि ॿुधाए पई पर रोए बि पई अखियुनि में ॻोढ़ा बि किरनि पिया पुछियो मां परेशान बि आहीं ख़ुशि बि आहीं दुख बि थिए पियो कॾहिं खिली थी कॾहिं रोई थी हक़ीक़त छा आहे त निहारे चयईं मां हारो छा मां हारो छा आहे हार खे चयईं मां उन हार खिलायो बाद रोआयो कंहिंजो हार हो चए तो के खिलायो बि रोआयो बि अम्मा वो हार हो जे खिलण ते बि मजबूर कयो रोअण ते बि रोआयो हे देह बि ॾेखारियो हिते बि पातब कंहिंजो हार हो चयमां वॾी कहाणी आहे मुंहिंजी वॾी कहाणी आहे त वॾो वाइद बि ॿुधंदा ने कॾहिं वाइद तकरीर वॾी डिघी ते नसीहत त नसीहत आहे मां ॿुधंदी त पोइ ॿुधायां छा ॿुधाए अल्लाह अल्लाह ने पंहिंजी कहानी थी ॿुधाए ऐं हालांकि मुस्तनद हदीस पाक बुखारी शरीफ में लिखियल आहे मुंहिंजे दिल पर हबीब जो ज़मानो मुबारक आहे मुस्लमान भाउ ख़ातून पंहिंजो कहानी अहवाल अम्मा साईं मां हिकु बादशाह जे दरबार में मानी हुयमि ख़िदमतगार हुयमि बुहारीदार हुयमि उमिरि पंहिंजी शाही ख़ानदान सां गॾु गुज़रंदी हुई हिकु मौक़े बादशाह सफ़र ते तयारु थियो सफ़र जे दौरान हिकु पंहिंजी घरवारी बि पाण सां गॾु खणी मूंखे हुकुम कयो त अॼु खां पोइ तुंहिंजी टूटी मुंहिंजे घरवारीअ जी ख़िदमत कंदीअ पाण पोइ ॾींदीअ नौकरियाणी थी रहंदीअ अम्मा गॾु वियमि सफ़र में संदन जे घरवारीअ जी बानी थी गुलामी में नौकरियाणी थी तरह तरह ख़िदमतूं कयमि पोइ हिकु ॾिहाड़े उनजी घरवारीअ जे ॾिचीअ में हिकिड़ो क़ीमती हार पियल हो उन हार जी वॾी क़ीमत है उन हार जो वॾो मक़ाम उहे मुल्कनि में हुन जो दबदबो वॾो वॾो तारुफ़ हुयो उनी ख़ातून वो ॻिचीअ मां हार लाहे मूंखे ॾिनो नौकरियाणी तूं बानी तूं ख़िदमतगार हिन हार जी हिफ़ाज़त करे इहा तो वटि अमानत आहे कुझु घणनि खां पोइ इहो हार मां तोखां वापसि वठंदमि अम्मा मां हुन हार जी हिफ़ाज़त कयमि पर हथनि में हुयो गरीब हुयमि मिस्कीन हुयमि उन हार खे ॾिसां पई थक बि लहे पियो दुख बि लहे पियो हसरत बि थिए पई त बादशाही दरबार जो हार आहे वेठे वेठे ॾिसंदे ॾिसंदे मामलो किनी मोड़ ते पहुतो ओत तो हिकिड़ो को बाज़ उॾामंदे मूंखे जो ॾिठई त लामारो ॾेई झपण ॾेई ओ मूंखां हार जेको हुयो बाज़ चंबा हणी खसियूं उॾाणो अलाए काॾे हलियो निहारे ॾिठुमि त ही छा थी वियो ही अखियुनि जे अॻियां ॾिसंदे ॾिसंदे बाद उॾामी हलियो वियो हाणे मूंखां त सभु शइ हली वई रोई वेही रहियमि राणी शहज़ादी सबूरी निकिती मुंहिंजो हार अम्मा तुंहिंजो हार मुंहिंजे हथ में हो बाद जो आयो त मुंहिंजो हार खणी माई साहिबा जो अफ़सोस तो जे हाल ते बाज़ जो हार में कहिड़ो कम जे खणी जो छा कया अल्लाह अल्लाह बादशाह ते मामलो पातो बादशाह तलब कयो नौकरियाणी खे ने ख़बर हार इसे हार तो बाज़ खणी वियो जे त तोखे पेर लिकाइण बि नथा अचनि हिकिड़ो पेर लिकाए हो तू पंहिंजा पेर बि नथी लिकाए सघी चवीं गुम थी वियो किरी पियो को खसे वियो को माण्हू खणी चोर चोराए न चवीं थी त बाज़ खणी वियो गोश्त हुयो अटो हो खाइण पीअण जी शइ बाज़ जो हार सां छा कॾहिं बाज़ बि को हार पातो वा छा या मार्केट में विकियो वा छा सराफ ॾे खणी वेंदो विकिणंदो खणजे कम कहिड़ो मुमकिन ई कोन्हे ग़लति थी चवी कूड़ थी ॻाल्हाई आज बुद्धो चंद ॾींहं ख़िदमत कई थी बान पोइ ॾिनो थी गुलामी ॾिनी थी हिकु राति तोखे मोहलत रातों की रात इंतजार कर जॾहिं सुबुह जो सिज उभरंदो त हार समेत बेच थी जाए अगर जेकॾहिं हार न हूंदो त हयातीअ तो हथ खणी छॾे वठे टुकड़ा टुकड़ा करे फिटो कंदो में मुंहिंजा भाउ जेको मौत अखियुनि सां ॾिसे जेके पको यकीन आहे त राति मुंहिंजी आख़िरी आहे मां सुबुह ते क़त्ल कई वञा सुबुह ते मुंहिंजो मौत थिए उनजी राति कीअं गुज़रंदी निंड फिटी वई अखियुनि मां ॻोढ़ा कंदारूं
करे किरण लगा वो दुखे वक्त में इंसान मदद घुरंदो आ हम जासे इहो अहिड़े मामले ते इन मोड़ ते मामलो पतो दिल में सोचे त केर बि मुंहिंजी मदद नथो करे सघे छा कया पोइ उन वक्त जे मुताबिक़ जिन अल्लाह जी इबादत कंदी ही जंहिंजी पूजा कंदी उन पंहिंजे ऐलान खे सॾणु शुरू कयो उन पंहिंजे पुतनि खे सॾणु शुरू कयो ऐलान कया मिठू कयूं सगीदे सगीदे रोंदे रोंदे रात गुज़रंदी वई वक्त गुज़रंदो अधरात खां बाद असुर जो टाइम थियो कानो वर्दी कान मिली कहरण कूक कोन ॿुधी दिल में सोचे त बाक़ी को कलाक ॾेढ वञी रात जो बचो आ कंहिं बि मुंहिंजो सॾु न ॿुधो कंहिं बि मुंहिंजी रण कूक कोन वरनाए कलाक ॾेढ में छा थींदो फजर ते क़त्ल थी वेंदमि मारिजी वेंदमि छा कया सोचींदे दिल में हिकिड़ो तस्वर हिकिड़ो ख़्याल पैदा थियो त बादशाही दरबार में वेहंदी हुयमि मुहारियूं ॾींदी हुयमि ख़िदमत कंदी हुयमि उते कुझु वापारी ईंदा हा कुझु मुसाफ़िर ईंदा हा उहे जो बादशाह खे चवंदा हा त मके पाक में अल्लाह जो आख़िरी नबी पहुची वियो सुभान अल्लाह ई ॻाल्हियूं बि ॿुधंदी त हुयमि भला अॼु छो न उन आख़िरी नबीअ खे सॾु कया उन्हीअ खे अर्ज़ करे ॾिसां जेकॾहिं सचो आहे त पहुचो जेतो जो अकेलो रब हिकु आहे त मदद करे उन पंहिंजे पुतनि खां उन पंहिंजे गैरुल्लाह खां हथ धोई हथ कढी उन्हनि खे छॾे करे ग़ाइबाना हिकु ख़ुदा खे मञे ऐं दुआ घुरी मदीने पाक ॾे मोड़ो कयो मुंहिंजे महबूब आका रहमतल लिल आलमीन खे सॾु थी करे उथी बीहे असुर जो वक़्तु मुझे प्रिय के पुकारे थे अर्द थी करे भाई बुधे जारियो ने मारिया जो अची रसुया रसूल अल्लाह अची रसुया रसूल अल्लाह बुधे जारियो ने मारिया जो बुधे जारियो ने मारिया जो अची रसुया रसूल अल्लाह अची रसुया हबीब अल्लाह बुधे ज़ारियो ने मारिया जो आका बुधे ज़ारियो ने मारिया जो अची रसुया रसूल अल्लाह अची रसुया हबीब अल्लाह सजण सार रहे सजन सार रहे जो जिया तुझे आसरे सभई पारू सूरजो एक लहज़े मंजिल ते जो मिठा तू न मोहम्मद जो जग मटे ता घोरियो मदीने जा घोट मदीने जा घोट सुन मुझे जा सजड़ा हर मुबारक पेर उम्मत तुझे आसरे मदीने जा शाह सुन मुझे जा सजड़ा कज मुहम्मद मोट यो आसी तुझे आसरे ओ मुझा आका मुझा महबूब मदद फरमा अकेली दुखन में दर्दन में नाहक कत्ल थी विदम राणा मार जीवी दम इन उम्मीद ते रात जो वक्त थियो सुती पया निंड वठी वई पुणियो पर बाकी चंद घड़ी वनी फजर जे बाग फटण में बचू आइन अल्लाह अकबर सा जो नबी हयात नबिया असा जो नबी मेहरबान नबिया अल्लाह जे हबीब रहमतुल लिल आलमीन पंजी वफादारे पंजो वायदो वफा करण जे लाइ पंहिंजे उन खीमे में कपड़े जे घर में सुते पई निंड वठी वई पर उन निंड खे बि कुर्बान वञा साईं निंड बि का नसीब वारी जे तो निंड नाद पिरन जी आ जीअण तन जंजाल जे खासो रखी ख्याल सुमन माई सुन पवई निंड
कायनात नसीब वारी अल्लाह जा महबूब कायनात जा सरदार जने मेहरबान था पान पता दिसण सा दुख लईया उथी बीठी आका तवा पान फरमायो सद जो कयई अर्ज कयई मां त रहमत लिल आलमीन कायनात सा गड आया छा खपई साईं जानो ता हार त बाद खणी वियो आ मोट त कोने सुबह सा ना को कत्ल थी विंद में मदद फरमाए हुजूर फरमायो रो न ड्रिज न सुबह बादशाह जने सद करई अखियों बंद करे असाने मोह करे तसव्वुर बजाए यो बाद हार सुदो पाजदो सुभान तो माफी भी वठंदो हार भी दीदो अम्मा जे करे हार जी जरूरत हो जे असा त हींअर बि हार घुरायो तोखे ॾेई वञूं पर फजर ते हार ॾींदी इज्जत न बचंदई सग मिलंदो शायदि केर ॾींदो पर बाद पाण अचे त तुंहिंजी ज़बान बि सची थे दुनिया के खबर पे त हार बाद वटा ओ मुसलमान भा अल्लाह जे कुदरत का कुर्बान जने रब मेहरबान थींदो कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुम अल्लाह व यगफिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम सुभान अल्लाह जने अल्लाह मोहब्बत कंदो आ जने बंदो अल्लाह जो महबूब बणजी वेंदो आ तो अल्लाह जी मदद इए पाचंदी आ एड़ी तरह मेहरबानी थींदी आ जने अल्लाह जी रहमत पहते अल्लाह जी मदद पहती कायनात जा सरदार मेहमान थिया उन वक्त में हिनखे दिल जाए थी पक थी जने पान फरमायो त हाणे त खुश आई हाणे सुबह सा उठ जाए बस तोखे सॾु थींदो पहिरीं हाज़िरी तुंहिंजी निकिरंदी ॿिया केसई पोइ हलंदा पोइ जॾहिं तोखे सॾु थिए त पोइ तोखां अहवाल वठनि त तूं ॻाल्हि साॻी कजांइ जॾहिं बाद हार खणी अचे त पोइ विसारजांइ न उते असांजी ॻाल्हि बि कजांइ हे ज़िक्र में ॿुधाए जाए त हार न अचे हा बाद न अचे हा पर मुंहिंजे लाइ मदद रहमत लिल आलमीन जी पाती आहे इहा ॻाल्हि बि ॿुधाए जां फजर ते ज़िक्र कजां और मुंहिंजा साईं जॾहिं फजर जो वक़्तु थियो सॾु थियो हिन मामूल मुताबिक़ ॿुधायो त हार बाज़ वटा बाद खणी वियो माई तूं त का चरी आहे तोखे अकुल कम नथो करे मौत ॾिसी तूं मुरझाइजी वई निहारे चवे थी बादशाह मां चरी न चरियो मूंखे न थियो चरिया उहे थी केर जे थी चरियो सो लोको अदा चरियो सो लोको जो चरन खे चरियो चवे चरन ॾिठो सो ॾेहो सियाणा सिखनि जन ला सदा मस्तन ॾिठो महबूब खे बजे दिल में बारे दिया मस्तन ॾिठो महबूब खे बजे दिल में बारे दिया हुस्न हादीअ जो पसी हर दम लखे पाए लिया मस्तन ॾिठो महबूब खे बजे दिल में बारे दिया मस्तन ॾिठो महबूब खे सुभान अल्लाह सुभान अल्लाह चरी नया थोरो इंतजार कर तो जो कम हार सा रात अकेली हुयम हाणे अकेली नया मुझी मदद आ नड़न वारी आ थोड़ी देर गुजरी त बाग बिला मारा भी तो अचे तो जदे जीअ पोतो न अमड़ जे हज में अचे वेठो हार समेत हाज़िर थियो अल्लाहु अकबर दुनिया तंग रहिजी वई दुनिया हैरान रहिजी वई बादशाह ॾिठो त हार सागो बाज़ जे ख़िदमत में पोतो उन बाज़ वापस कयो ओ अम्मा हे कीअं पातो कीअं हार तो वटायो ओ बादशाह हार त कल बि मिले पर तू एतबार न करी हा तू समझी न सगी हा अज तू समझी वञ त इहा बि का ताक़त आ जंहिंजी मदद सां ए जंग जा पखी जानवर जीत इन्हनि खे बि ख़बर आ त मुंहिंजो महबूब अल्लाह जो सच्चो रसूल आहे ए पखी
भी जानन था ए पखी भी सुञाणन था पखिन पई पचार पखिन पई पचार अज जाम तमाची आयो मुर्गन मलाहन जा मथे बंधन बार वडी जाम जमार जह मियाणियों मोखियो महबूब तुझे सदके करम थियो ऐ अल्लाह जो हबीब जी उन पोड़ीअ वटि जंहिंजो अञा को धर्म कोन हो दीन कोन हो अञा महबूब वटि पूती कोन ही गाइबाना ईमान आंदो अल्लाह के हिकु करे मञो हुजूर के आखिरी नबी मञे हुन सद कयो आका जंग में जबरन परन पहाड़न में पाण पहची मदद कयो त वो गडे जे जा मुसलमान भाव अज वो दरबंद नाहे पंहिंजे पीर के अर्ज़ करे ॾिसो सजेड़ो असां जो सुठो न आ रसूल कंहिं खां रुठो न आ अता सजेड़ो असां जो सुठो न आ रसूल कंहिं खां रुठो न आ ज़रूर हिक ॾींहुं राधे थी रपोट वठंदी कॾहिं न कॾहिं ज़रूर हिक ॾींहुं राधे थी रपोट वठंदी कॾहिं न कॾहिं तूं ना उमेद न थींदो कर ज़रूर पुछंदी कॾहिं न कॾहिं तूं रोज़ आशिक़ रुअंदो करे रसूल ॿुधंदे कॾहिं न कॾहिं तूं रोज़ आशिक़ रुअंदो करे रसूल ॿुधंदे कॾहिं न कॾहिं रसूल ॿुधंदे कॾहिं न कॾहिं हुज़ूर ॿुधंदे कॾहिं न कॾहिं थींदो ज़रूर थींदो तेरी मेहरबान आ बादशाह जो सारे तू सच्ची हाणे हीअं था कयूं अॻ में तू बुहारीदार हाणे तो जे तरह जी बुहारी ॿिया ॾींदा अॼु खां पोइ तुंहिंजो तख़्त तुंहिंजो ताज तुंहिंजो वक़्तु तोखे मथे था कयूं किसी को ताज सुल्तानी किसी को पीक दर दर के किसी को ताज सुल्तानी किसी को पीक दर दर के मेरे मौला तेरी मर्जी जिसे चाहे जिधर कर दे मेरे मौला तेरी मर्जी अल्लाह दे रहमत का परे दीन को परे हुजूर दे सुन्नत सीरत को परे त बुहारी पर जदे महबूब जी दामन नसीब थी हुजूर जी ताबेदारी नसीब थी त अज रानी थी तख्त पियो मिले वक्त पियो मिले कर जी बुहारी प्या वाह या सुने नबी जी सुन्नत ताबेदारी गुलामी रसूलुल्लाह जी कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी व मजा महबूब उन्हनि खे चओ त अल्लाह जा महबूब तॾहिं थींदो जॾहिं रसूलुल्लाह जी ताबेदारी हुजूर जी गुलामी मुंहिंजे पीर जी इताअत कंदा छा खपई ओ बादशाह ॻाल्हि ॿुधो जंहिंजो खाइबो आहे उन्हीअ जो ॻाइबो आहे इन वक्त ते तो जा तराना पढ़ी पढ़ी थकजी पय में तू जूं ॻाल्हियूं करे करे थकजी पय में हाणे तुंहिंजी ॻाल्हि न हलंदी तो त हिक रात मोकल ॾिनी फजर ते तलवार पियो चमकाई पर जंहिं सॼी ज़िंदगीअ जा ॾुख ई लाहे छॾिया ते मदद कई जेको ॾुखे वक्त में पहुतो बादशाह तोखे बि दावत थी जा उमिरि राम राम कंदे मरी वींदे कहरनि के झुकी झुकी या बादशाही कम न ईंदे या दुनिया दौलत कम न ईंदी न दुनिया से न दौलत से न घर आबाद करने से न दुनिया से न दौलत से न घर आबाद करने से तसल्ली दिल को मिलती है खुदा को याद करने से तसल्ली दिल को मिलती है
खुदा को याद करने से खपई सोन दवन सोनारन वटे खपई सोन दवन सोनारन वटे रबो मिलंदो थी रब वारन वटे खपई सोन दवन सोनारन वटे खपई सोन दवन सोनारन वटे रबो मिलंदो थी रब वारन वटे खपई सोन दवन सुभान अल्लाह सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर अमा को हाणे छा खपई बादशाह जो कुछ भी न खपे तो जो तख्त तो जो ताज तो जो वक्त तो जी दरबार छॾियम उन दर जी फकीरी कबूल कयम चाहे जे सदके ही मान मिलियो इज्जत मिली शान मिलियो महबूब जे दर ते वींदम पिरिय जे मदीने पाक ॾे वींदम हुजूर जे दरबार में वींदम महबूब जे मदीने पाक में पातम त दुख लही वींदा दर्द लही वींदा ओ मुंहिंजा साईं बादशाह बि कबूल कयो तोखे मान शान सां मदीने पाक ते वञण जी सहूलत मिलंदी ओ मुंहिंजा साईं जॾहिं मदीने पाक में पहुते पुछाए रहमत लिल आलमीन जी दरबार जीअं जो पहुती त मोमिनन जी माउ हज़रत अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा जी जल अमर सां मुलाकात थी अमर अहवाल वरतो निहारे अम्मा जान फरमाए थी पोइ देर कान्हे का इंतजार जूं घड़ियूं ख़त्म जे निंद्र में करम कयो जे झंग में मेहरबानी कई या पिरियन करीब अचण वारा हन अदा थोड़ी देर गुज़री दिलबर हबीब नबी सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण खुद तशरीफ खणी आया खातून वेठी आ जी हबीब सामू तशरीफ फरमा था उथी भी अर्ज़ी करे सजण सामू आओ इसी लाया दुखड़ा जान तुझे जी अखे लगे न कोसो सदा तो मासाओ अजे अकबर अमीर जो सरकार फरमाता मां एतरो त ॿुधाए बाज़ अचण में देर त न कई हुई तकलीफ़ त न पातई अमा हार जी ख़बर ॾे हार किथे आ हार मिली हुई वो से हार त मिलियो पर हार सां गॾु रहमत लिल आलमीन जो दीन बि मिलियो त कलमो क़ुरान रब्बुर रहमान में मिलियो मूंखे त सभु कुझु मिली वियो मां त ख़ुशकिस्मत आहियां हाणे बुखारी शरीफ़ जी हदीस पाक एसी ताईं आहे हिते मामलो रुके थो पर कुझु मुअर्रिख़ कुझु बुज़ुर्ग अॻिते वधाव था कनि लिखनि था त उन ख़ातून खे हुज़ूर फरमायो त हाणे घुर छा खपई जेको तलबीसो अञा बि मिलंदी जेराना ॿियो कुझु बि न खपे हाणे मोकल जो त हुते बुहारी ॾिन में बादशाह जे दरबार जी हिते तव्हां जे मस्जिद शरीफ़ जी बुहारी ॾेई ज़िंदगी गुज़ारे वठो सुभान अल्लाह उनखे क़बूल फरमायो उन पोइ ज़िंदगी पूरी मस्जिद नबवी जी बुहारी ॾिनी ख़िदमत कंदे कंदे उन जी ज़िंदगी पूरी थी मुस्लमान भाउ मुंहिंजे चवण जो मक़सद ही आहे जिन खे रसूलुल्लाह जी तअल्लुक़ वारी निस्बत मिली पवंदी मुंहिंजे पिरीअ जी ग़ुलामी ताबेदारी मिलंदी करीब रब उनखे पंहिंजो महबूब बनाए हेठां खां मथे खणी ईंदो त हीअ ॻाल्हि बि करे पई हार ॿ ॻाल्हियूं करे वरी हार त पोड़ो बि जो आयो त रोंदो नंढड़ो पियो पुछे त चाचा छाहे जे हार चाचा काॾे थो वञी जे हार छो थो रोई जे हार एॾो खोले जे इहो थी इहो ई मुंहिंजो हार आहे जे चाचा मूंखे बि तुंहिंजो ई इंतज़ार आहे वो हार खणी उन पोड़े जे हवाले कयो हाणे हे त पंहिंजो हार पयूं हलियो वियो हिन जी त ज़रूरत ही हे नंढड़ो आहे मुसाफ़िर आहे मासूम आहे हिन जी ज़रूरत ही पर सवाल बि नथो करे घुरे बि नथो हे जे अॻियां हथ बि नथो टके उमेद कयूं वेठो आहे त रब महिरबान आहे ज़रूर को न को रस्तो निकिरंदो पोइ जॾहिं अल्लाह महिरबान थी पवंदो देर कान थी वेठो ई हुयो त को शख़्स घोड़े जे मथां सवार थियो साम्हूं अचे नंढड़े जे मथां बीठो निहारे पुछे त पुट हिते वेठो आहे ख़ैर त ही केरु ही किथां जो ही
लगे तो त उदासी आ तुझे चेहरे में मायूसी गाल छाए अखिन में गोढ़ा तरी आया दादा मां हितम जो न परदेसी मुसाफिर हित मोजो घर कोने राज कोने कोट कोने बिरादरी कोने को पंजो कोन खमे मुसाफिर हां की आयो ही मा रहमत वारे हबीब जो दीन सिखंद में घर में कुरान जो बरकत सिखंद में सोने नबी जी शरीयत सिखण जेला मुसाफिर दी सफर कया थमे वो रोई छो तो राजा एनी गालियो छो तो खुशी मो में कम त को नहीं ए दब वडो हले तो पियो केई वजन ता बस दस्यो मैं त हितो जो नाया मां पढ़ण आयो मां पर तू वजो तू जो मुंह में न पुट बुधाए असर गाल अंदर जी करे तुझे अखन में उदासी तुझे चेहरे ते मायूसी थोड़ा कतारू कयो किरण था कुछ न कुछ त बुधाए छो रोई थो केड़ी मजबूरी थी केड़ी तुझी जरूरत आ कंद मथे खणी चई थो चाचा पुछंदे बीहंदे मुंहिंजो अहवाल केर ॿुधे ॿुधाए छा थो चवण चाही छो रोई थो एथो चाचा न समझी सघंदे भला जेकॾहिं ॿुधण चाही थो त अंदर जी बाप ॿाहिरि कढा कुझु तूं बि ॿुधियूं वञो पर कुझु ॾसियूं बि वञो कुझु सिखो कुझु सेखारियूं बि वञो मझां धरतीअ सिखो अदा मझां धरतीअ सिखो खास नुक़्तो खां जो कपे कोनार नसी मास कदन से निखो पोता उनदी दई तिखो आणे नारू नूर जो सिखण जे लाइ सिर्फ दफ्तर इदारा कॉलेज यूनिवर्सिटियूं न आहिनि छो त इल्म सिर्फ किताब में न आहे त किताब कलम सां इल्म मिले उस्ताद वटि शागिर्द वटि मदरसे में मस्जिद में मक्तब में कॉलेज में यूनिवर्सिटी में न हिदायत साहब जो फरमाए त मंझूं धरती सिखो ओही ज़मीन भी सेखारींदी आहे हिकु इल्म उहा जेको माशरो सेखारींदो आहे हिकु इल्म माहौल सेखारींदो आहे पर हिकु इल्म दुख भी सेखारींदा आहिनि अल्लाह जे बाने अजीब ॻाल्हि कई जे तो दुख सुखन जी सूह दुख न हुजन हा त सुखन जो कदर कीअं थे हा अदा दुख सुखन जी सूह होर में सुख दुख री मुंहिंजी जावे रूह सजण आयो में मागरे जेको जेको दुनिया दौलत के समझण दाहप तो समझे अकुल मंदी तो समझे हिदायत साहब जे तो अहिड़ी दाहप न खपे अहिड़ी अकुल मंदी न खपे अल्लाह ॾाही न थिया अल्लाह में अहिड़ी दाहप न घुर्जे अल्लाह ॾाही न थिया ॾाहियूं दुखन सन्ने मूसा पिरयन बुराई में भाल क्या और मुझे नौजवान मथा बीठो हेठा हथ बधी पजा दर्द पजा दुख पंहिंजूं परेशानियूं पंहिंजा सूर ॿुधाए थो त केरु कीअं आयो ही कंहिं वटि रहंदे छो थो रोई को राज़ ॿुधाए उहो नंढड़ो ॿारड़ो अॻिते हली वक़्त जे चोटीअ जो आलिम बणियो आरिफ बणियो अॼु उनजो किताबनि में तालुक आहे हज़रत अबू बकर बुरसवी रहमतुल्लाह तआला अलैह अॼु उनजो नालो अल्लाह जे वलियनि जे फ़ारस में आहे वो नंढड़ो हो मासूम हो कंद मथे खणी केड़ा दुख बुधाया अंदर जो आवाज चेर कर छो थो रोई छो परेशान आ तकलीफ कहिड़ी थी निहारे जे थो पुछी कहे प्यार जी कीमत साईं पुछी कहे प्यार जी कीमत कहीं घोड़ा तरी आया पुछी कहे प्यार जी कीमत घोड़ा तरी आया पुछी कहे प्यार जी कीमत तने घोड़ा तरी आया कदासी फैसला कहना तुझो दग पंजो मुंहिंजो दग पंजो हिते कहिड़ो फ़ैसिलो थिए छा हिक ॿिए खे ॿुधायूं कदासी फैसला कहड़ा असां बेरी वयल माण्हू असांखे केरु सारींदो साईं असांखे केरु सारींदो असां विसरी वयल माण्हू परे आहियूं सलामन खां
मिठा गुज़री वयल माण्हू असांखे केरु सारींदो त निहारे जवे तो पुट रो न घबराए न परेशान न थी अॼु खां पोइ तूं पंहिंजे दीन जूं बरकतूं सिख पढ़ जेतिरो टेम बि टिकंदे तुंहिंजो खाइण पीअण हर ख़र्च फिसलती मुंहिंजे मथां सुभान अल्लाह हाणे त ख़ुशि आई हाणे त न रोंदे ओही मुंहिंजो घर थी सभु कुझु तोखे हितां मिलंदो जॾहिं पढ़ंदो रहियो दीन जूं बरकतूं हासिल करे हाणे ही मोकिल आहे उस्ताद खां उन्ही जे ख़िदमतूं कयूं हाणे इरादो के त घर वञा त कुझु काफ़िला आया हिन जे मुल्क जा माण्हू जदा हिते जिहा नंढड़ो हाणे वॾो थियो आहे आलिम आहे कि पोइ ॻोठ जी ते वेठो आहे काफ़िलो तयार थियो ॿेड़े में वेठा ॿेड़ो समंदर में पुराना सफ़र हा अॼु त हवाई जहाज अॼु त इलेक्ट्रिकल जूं सहूलतूं हल पर उहो ज़मानो तमामु पुराणो हो ऐं मक़नातीसी निज़ाम न हो इलेक्ट्रिकल जो निज़ाम न हो ऐं फिजिक्स केमिस्ट्री जा माहिरीन हिन वक़्त वारो निज़ाम उन वक़्त न हो ॿेड़े जा सफ़र पंध प्यादल काफ़िला वेंदा हुआ ॿेड़े ते वेठा इत्तिफ़ाक़ अहिड़ो थियो विच समंदर पाणीअ जे अंदरि ॿेड़ो तूफ़ान जी लहर में फाथो तव्हां त तख़्तो थी वियो हिनखे हिकिड़ो फटो मिलियो तख़्तो मिलियो उन फटे तख़्ते जे मथां वेही चए थो सुभान तुंहिंजी साहिबी अजब ॾिठी सू पन ॿोड़ी पातार में पाण तारी तूं मौला मथा बुरो न लाहे में बाज जो अल्लाह तुझी मर्ज़ी या करीम रहीम रब अगर जेकर इज्जत बख्शे ईमान बख्शे शान बख्शे वरी एक तख्ते फटे ते वेठो हां इतो जेकर तू चाही दे त मुंहिंजी मंज़िल बणजी पवंदी और मुंहिंजा से लहर नमा लुड़ंदे छोलनि मां मथे बंदंदे हिक छोली अहिड़ो त ज़ोर सां छटको ॾिनो जो हिक ख़ुशकीअ ते अचे फटे सब अखियूं जो पटे ते हिकिड़ो पेट आहे सिधो थी जो बीठो ते हिकिड़ो बनो चारो आहे और चारो जो वधे त माण्हुनि जा पेर जे हेॾे केरंदो रहे अॻिते वधे त वॾो शहर आहे गोदारी कोट निकितो पियो आहे ॾिठो दर जो खुलियो अंदर जो ॿाहिरि अचनि त आलिम आहे चेहरे खे ॾिठो त नूर थो चमके वठी पंहिंजे ॻोठ में जदा असांजो समुंड जे ॿेट में ॻोठ आहे पंहिंजो शहर आहे हाणे हिते असांजो आलिम सगोरो जान छॾे वियो हलो असांखे पढ़ाए आलिम ई दीन सेखारे उन ॻोठ में शहर में रहियो 6 महीना 12 गुज़रिया अदा मुसाफ़िर हुई पर पा किरदार बा अखलाक शादी कंदे पढ़ में जदा शादी त क्या हित न मुंहिंजा पेका न सावरा हित कम बन बोकीअ बिहारे जो तो जा पेका बि असां सावरा बि असां सब कम ठाहींदासे शादी थी निकाह थियो इनखे वठी आया घोट बनाए एक बंद कमरो दरवाजो खुलियो अंदर अचे जे खातून सां निकाह थियो जैसा शादी थी इन जी घरवारी निकाह में ज़ाल बणी अगे साम्हूं वेठी आ नज़र जो के त उहो हार जेको कुराने जे हथन में उहो हार उनी खातून जे बिचीअ में पातो पियो आ सुभान अल्लाह अजब में पइजी वियो अचरज में अची वियो निहारे ॾिसंदे उन हार खे हेॾा निहारे लॻे त साॻो हार थियो हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जे कचहरीअ में बल्कीस राणी जॾहिं पहुती त दरबार खे छॾे तख़्त खे पई ॾिसी अल्लाह जे नबी पुछो हे हेॾो इंतज़ाम तुंहिंजे लाइ न तख़्त में छा ॾिठो थी जे लॻे थो त हू बहू मुंहुं वारे जहिड़ो तख़्त आहे जेड़ो मुंह जो ओड़ो थो लगे अल्लाह जे नबी फरमाए तो वारे जहिड़ो न पर खुद तो जो आ तो वारो तख्त हा जे मां छज में पंहिंजे मुल्क में तव्हां हित उतो हित कीअ जे इन खे त अल्लाह जी ताक़त चइबो आ अल्लाह जे वलियन जो पावर हूंदो आ मुंहिंजा साईं त जंहिंसां रब मेहरबान थींदो आ जंहिंसां अल्लाह पंहिंजो कुर्ब कंदो जेके अल्लाह जा महबूब बणजी पवंदा आहिनि उन्हनि खे रब करीम इज्जत मान शान मथा हुंदर जो ॾींदो आ त ॻोठ वारनि पुछियो ख़ैर दादी असां तुंहिंजी शादी कराई तुंहिंजो निकाह थियो तूं घरवारी खे छॾे हार खे थो ॾिसी न हार में आहे छा हे तो हार नथो ॾिसां रब जी कुदरत थो ॾिसां कीअं थो ॾिसी
जदा इहो हार मुझे हथन में हुयो साल गुजरी विया इंतजार कयो त पराई अमानत मालिक ताईं पहुचे थोरी देर खां पोइ हिकिड़ो पुराणो पीर सन पोढ़ो रोंदो रोंदो वट पहुतो हार मां उन जे हवाले कयो अॼु थो ॾिसां त समुंड पार करे मां हिते कीअं पहुतो हार वरी कीअं ॾिठो पर उते पहुतो जिते मुंहिंजो निकाह थियो हारे त वॾा अजीब कुदरत वो पोढ़ो वो पुराणो पीर सन जंहिंजो हार हो या छोकिरी उन जी अकेली धीउ उन्हीअ जी न्याणी वो रोज दुआ घुरंदो अल्लाह हिन मुंहिंजे न्याणीअ जो निकाह उन सां थिए जंहिंजे हथनि में हार हो सुभान अल्लाह हार उन्हीअ जे हवाले कयां मुंहिंजा साईं पोइ जैसा करीम रब मेहरबान थे कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह व यगफिर लकुम ज़ुनूबकुम अल्लाहु गफूरुर रहीम जन बेदाबेदारी कई जनह भी कई जिते भी कई अल्लाह अकबर मुसलमान गौर कर फिक्र कर वो हजरत अबू बकर सिद्दीक तीन जे इदारे का बड़ी आलिम थे इन मकाम ते पहुतो अगिन नबियन जो ज़मानो पढ़ो हजरत सुलेमान अलैहिस्सलाम ज़बूर किताब जो बरकतों जह वट हजरत मूसा कलीमुल्लाह तौरात किताब जो बरकतों जह वट हजरत ईसा अलैहिस्सलाम इंजील किताब जो बरकतों जह वट हजरत ईसा अलैहिस्सलाम जे ज़माने में जद इंजील किताब खे पढ़ियो अल्लाह जो ज़िक्र कयो अल्लाह जा महबूब बनिया उन्हनि खे रब करीम इज्जत बख्शी मान बख्शो शान बख्शो ये इज्जत उन्हनि खे मिली जो अल्लाह जे रज़ा जे खातिर अल्लाह जे कुर्ब जे खातिर उन वक्त जे बरकतुन हासिल ज़िक्र जे खातिर निकरी पिया उन हद ते टिकंदासीं जिते रब जो ज़िक्र कयो अल्लाह जी इबादत कयो दीन जो बरकतूं हासिल कयो मुझा साईं इन्ही उम्मीद ते निकरी बंद करे करे थक जी विया रुगो दिल में ख्याल थियो तसव्वुर थियो त कुछ निंड कयूं आराम कयूं थक पटे पोइ वरी हलऊं था ये थक पटण लाइ हिकिड़े हेठाईअ में गार में कंहिं हेठाई जबल जे चुर में कुछ घड़ियूं निंड करण लाइ वेठा क़ुरान करीम ॿुधाए थो उन्हनि सां गॾु हिकिड़ो कुतो बि हुयो जेको सदन दर ते वेठो हे अंदर वेठा कुते फ़ैसिलो कयो जे उथंदा त उथंदुमि खाईंदा त खाईंदुमि पियंदा त पियंदुमि पर जे न उथंदा त न उथंदुमि ए ॿाहिरों वेही रहियो हो जो अंदर वेठा ते कॾहिं न हुननि खे वठी वई निंड पर निंड अहिड़ी जो ॾींहुं बि निंड त राति बि निंड तव्हां त हलो हला सदियूं गुज़री वयूं हे ॿाहिरों बीठो थो ॾिसे जॾहिं उथनि त उथां न उथंदा त न उथंदुमि पर जानवर हो बुख बुञ तकलीफ़ हेठे वेठे मुंहिंजा भाउ उन दर ते तड़पी तड़पी फतकी मरी वियो पर दर न छॾियो अल्लाह जो क़ुरान तो जे क़ल्बुहुम बासितुल ज़िराइहि बिल वसीद उन्हीं कुत्ते जो कुरान में जिक्र थो अचे अल्लामा सैयद महमूद आलूसी बगदादी रहमतुल्लाह ने तफसीर रूहुल मानी में कितो लिखियो त क़यामत जे ॾींहुं 10 जानवर जन्नत में हलंदा उन्हनि 10 जानवरनि मज़ा हिकिड़ो इहो कुतो बि आहे जेको इंसानी सूरत में माण्हूअ जे वेस में हो उन्हनि सां जेके गार में जबल में सुता उन्हनि सां गॾु जन्नत में हलंदो वो मुंहिंजा साईं जेके उहे सुता चाहे हंध ते सुता हा उनी जगह जी रब करीम एतरी इज्जत कई उन जे यादगार जे लाइ कुरान में हिकु सूरत नाज़िल थी जंहिंजो नालो ई सूरत कहफ कहफ जी माना हेठा ही गार खड चुर उन्हनि जो नालो क़यामत ते चमके पोइ जंहिंजी करीम रब वेहण वारी जगह जी इज्जत कई आहे हे तो उन जे वेहण वारी वक्ती तौर ते पर जिते अल्लाह जा दोस्त क़यामत ताईं टिकण उन्ही जगह जो मान छा हूंदो उन दर जो मान छा हूंदो ज़मीन मैली नहीं होती ज़मन मेला नहीं होता ज़मीन मैली नहीं होती ज़मन मेला नहीं होता मोहम्मद के गुलामों का कफन मेला नहीं होता
ज़मीन नहीं होती। मजाज़ अंजीर किताब पढ़न वारा हज़रत ईसा अलैहिस्सलाम जा उम्मती उन्हनि जो ईमान ऐं शान वो त ईसा अलैहिस्सलाम रब जो नबी हो पर असां उन महबूब दे कलमो पढ़ियो जेको सवा लख नबियनि जो सरदार मजाज़ इंजील किताब पर हक आसमानी कलाम पर असां के उहो कुरान मिलियो जेको सभनी किताबन जो सरदार वो अगले नबियन जे उम्मतन का हुजूर जे उम्मत जो मान मथे अगले किताबन का कुरान जो मान मथे अगले नबियन जे जमातन का हुजूर जी जमात जो मान मथे जेके अगले जमातन में वली अल्लाह जा दोस्त उन्हनि को हुजूर जे उम्मत जा उलमा सुलहा अल्लाह जा दोस्त वली उन्हनि जो मान मथे पर पूरी दुनिया जा वली औलिया सब एक पासे पीरान पीर अब्दुल कादिर जीलानी जो मान मथे आहे दिल भर दस्तगीर जो शान मथे आहे मजाज़े जे दरते अल्लाह जा वली बि सदकंदे झुकंदे पिट धनी बादशाह चोटीअ जो आलिम आरिफ सैयद आले रसूल दाई साबित उथी भी सद कया मीरा शाह मदद थी अची ओखी वेर लिल्लाह लग लतीफ चवे पर बाजी दे पेर औलाद अली शेर करका मार मुरीद दे मीरा शाह मदद थी दाह सुनी दादी आही अब्दुल लतीफ जो हसनी तू हादी बादशाह बगदादी करका मार मुरीद दे दाई साहब जी अन्ना दिल न ठरी हथ बदी जे तो मीरा शाह मदद थी अजे दिल पर खोल दरी नद आहे गाल गरी सवा तोरी सैयदा मजाज़े फिट दरी बादशाह पर हज़रत सत्तर सरबत तुझे मुझे करीब गंबट तरादा शरीफ पथ परे कोने हज़रत सत्तर साहिब पांजो अकीदो इज़हार कंदे बुधाए थो त तमां मूंखे ॾिठो अचो अचो मां तव्हां खे ॿुधाया मां सचल केर आहियां महबूब मुर्शिद अब्दुल कादिर जीलानी सरकार जे तरफ़ तवज्जो करे सॾ थो करे पीर पीरा मुर्शिद मीरा नाम किथे जजे टुटन ज़ंजीरा कामिल मुर्शिद कर दी मैं त घड़ोली भर दी वलीयत जे तरजा गुलामी नौकर बन्या खिदमतगार बन्या पूरी दुनिया जा वली हिकड़े पासे उत्तम शान मौला क्यों वा यारी वारे पीर जो दुनिया जे वलियन ते कदम दस्तगीर जो दुनिया जे वलियन ते कदम दस्तगीर जो उत्तम शान मौला क्यों वा यारी वारे पीर जो दुनिया जे वलियन ते कदम दस्तगीर जो दुनिया जे वलियन ते कदम दस्तगीर जो दुनिया जे वलियन ते कदम दस्तगीर जो तवज्जो मामलो घणो अॻिते निकिरी वियो कलाक खां कम किरात थी वियो हितों अचण वक़्तु ॾिठो त देग बि तयारु दम रुगो ढको ॾिनो पियो अलाए ठरी वियो नंगर दुरूद पढ़ो बस हाणे दुआऊं मिंटनि में दुआ था कयो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अल्लाह महबूबे सुबानी जो बाबो हो सैयद अबू मोहम्मद सालिह जंगी रहमतुल्लाह अलैह पाण ॿुधाए थो आप जी कखन में सुतो पियो हा जीनान जो शहर रात जो वक्त निंड जे हालत में ख्वाब थो ॾिसां त कायनात जा सरदार रहमतुल आलमीन दिल पर हबीब मेहरबान थी मेहमान थी पाण फरमाइनि था अबू मोहम्मद सालिह मुबारक हुजई
मुझो बचड़ो अब्दुल कादिर जीलानी तो जे कखन में अजो चढ़वा पाक बचड़े जे अचण जी तोड़े मां मुबारक खणी आयो हां ऐ मुजा साईं संदन जी जीदल अमले महबूब सुभानी जी बुधाए थे तने मुजा पाक बचड़ा मुझे कखन में तशरीफ फरमा था रमजानुल मुबारक जी पहली तारीख अल्लाह अल्लाह जी जो दुनिया ते आया त अमर जे पेट मां रमजान शरीफ जो रोजो रखी आया अमर फरमाए थी सजो महीनो सालिय जे टाइम ते खंज वठंदा हा वरी मगरिब जे टाइम ते खंज वठंदा हा सजो डी रोजे में रहंदा हा ए अचण सा अल्लाह जे कुदरत दा कुर्बान महबूब सुभानी अमर जो फरमान अबे जो फरमान पर खुद जदे पाण आया त पाण दुनिया खे बुधायो पाण फरमाता दुनिया वारो बुधी छयो एक पासे मां अब्दुल कादिर जीलानी जो हथ मुबारक ऐ बे पासे अल्लाह जो सजो जहान ओ बरखा ओ लो उत्तर खा दखन थर पर पहाड़ जबल बरपट बयाबान मां सजे जहान खे इए तो निशान जी हथ जे मथा सरह जो दाणो हूंदो आ करीम रहमत लिल आलमीन जे तरफ जो फैज़ ऐ कुर्ब इनायत सजो जहान मुझे क्या सरह जे दाणे बराबर पाण फरमाइंदा ही त आहे मुझो हथ मुबारक दुनिया जे लाए एकड़े पासे मां अब्दुल कादिर जीलानी जो हथ मुबारक ऐ बे पासे मुझो मुरीद हाणे पाण मुरीद सा मुखातिब थे फरमाइन था पिया यदी अला मुरीदी तस्मा अलल अर्द ऐ मुझा मुरीद तुम परेशान छो आए मुरीद जे मथा मां अब्दुल कादिर जीलानी जो हथ मुबारक इए आ जे धरती जे मथो आसमान आहे सुभान अल्लाह बाबा तमाजे कदे जे जो शहर धरती ते आ जी सही आसमान जे हेठों मां त पाण फरमाए कदे जे शहर जे मथा मुझो हथ जिते भी सजो जहान अब्दुल कादिर जीलानी जो हथ मुबारक वो जन्नत में संदन जी सिलसिले जी ताबेदारी कई गुलामी इख्तियार कई पाण फरमाए वसा उन जी हिन दुनिया में कब्र में कयामत में पर पाण पंजा तरीका बुधाए व्या तौर अमल बुधाए व्या संदन जो मामूल मुबारक जीदल अमर जे पेट मुबारक रमजान जो रोजो ऐ कुरान ई पढ़ंदा हा तिलावत ई कंदा हा इशा जी नमाज पढ़ी सोमणी जी नमाज पढ़ी सैयदना अब्दुल कादिर जीलानी दस्तगीर बादशाह भी रज़ी अल्लाह अन्हु एक पैर मुबारक ते उठी बीहंदा हा ऐ कुरान करीम जी तिलावत शुरू कंदा हा अल्लाह जो कलाम और करीम जो कुरान पढ़दे 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 पियो पैर मुबारक जमीन ते तड़े रखंदा हा तने मुकम्मल कुरान पाक जो खत्म शरीफ पूरो थींदो वजह से एक पैर ते रोजानो रात जो कुरान पाक जो खत्म एक रात बराती न बल्कि 15 साल बराबर रोजानो एक पैर मुबारक ते भी कुरान जो खत्म शरीफ पढ़ंदा और दुनिया ॾिठो अज हिन वक्त में रूह ज़मीन ते सदियूं गुज़री वयूं हले किथे 5 सदी किथे 15 सदी 900 साल जे लगभग अरसो गुज़रियो आ हिंदुस्तान का अरबस्तान का जर्मन का जापान का ओभर का ओलह का धरती ते कायनात जे ज़रे ज़रे में अज भी ॾिसे तो वो मुल्क एड़ो ना है जिते अब्दुल कादिर जीलानी जे यारी करण वारो न हुजे सुभान अल्लाह जेतरा अल्लाह जा वली गुज़री विया उन्हनि सभिनी गुलामी ॾिनी सब मुर्शिद अब्दुल कादिर जीलानी जे यारी शरीफ सां जुड़ी पिया आहिनि त को वॾे जी वारा भाइरो तव्हां ते बि हक़ आहे मुर्शिद खे सॾु करे सिक साचे को सारे थो गुडल बेड़ा तारे थो अदा सिक साचे को सारे थो गुडल बेड़ा तारे थो याद करे जे को उनखे कन्हे को न विसारे तो जिए जिए जीलानी महबूब सुभानी जिए जिए जीलानी महबूब सुभानी जिए जिए जीलानी महबूब सुभानी अदा सिक साजे को सारे तो उडल बेड़ा तारे तो याद करे जे को उनखे कॾहिं को न विसारे थो जिए जिए जीलानी महबूब सुभानी जिए
जिए जीलानी महबूब सुभानी जिए जीलानी महबूब सुभानी जिए जीलानी महबूब सबई और या बार बार न बुधे भले जो सिंह साजे को सारे अदासत भाई दवाद खुली पो सिंह साजे को सारे को मुडल बेड़ा तारे तो याद करे जे को नखे कदे को न विसारे तो जिए जीलानी महबूब सुभानी जिए जीलानी महबूब सुभानी जिए जीलानी महबूब सुभानी महबूब सुभानी। सलातु सलाम पढ़ायो बमिसरा तो तेरे जी दुआ मुस्तफा जाने रहमत बेला कौसला मशमए बज़ में हिदायत बेला कौसला मजिस सोहा निगाड़ी चमका पे बाका चाँद उस दिल आफे रोज़े साअत बेला को सलाम मुस्तफा जाने रहमत पेला को सलाम शमए बज़ में हिदायत पेला को सलाम उम्मती उम्मती लब पे जारी रहा उम्मती उम्मती लब पे जारी रहा उम्मती तेरी किस्मत पेला को सलाम मुस्तफा जाने रहमत पेला को सलाम जिसने हक करबला में अदा कर दिया अपने नाना का वादा वफा कर दिया उस हुसैन इब्ने हैदर पेला को सलाम गौसे आज़म इमाम मुतक़ा वरनका गौसे आज़म इमाम मुतक़ा वरनका जलवाए शान कुदरत पेला को सलाम मुस्तफा जाने रहमत पेला को सलाम जिस रज़ा ने लिखा ऐसा प्यारा सलाम उनकी नूरानी तुरबत पेला को सलाम मुस्तफा जाने रहमत पेला को सलाम शमए बज़ में हिदायत पेला को सलाम शमए बज़ अस्सलाम सब्ज़ गुंबद के मकीन अस्सलाम रहमतल लिल आलमीन या इलाही वास्ता आले रसूल और ये सलामे आज जाना हो कबूल। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या नबी अल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या नूर अल्लाह।